अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टाक सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान कोल मटोल। नाज़रीन, टिपिकल टाक तव्हां पसंदि कयो था, तव्हांजी वॾी महिरबानी। असांजो हीउ प्रोग्राम डेली मोशन ते वेबसाइट ते तव्हां ॾिसी सघो था ऐं फेसबुक ते असांजो पेज आहे धरती टीवी पेज, उन ते बि हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया, लाइक कयो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, असां हिन प्रोग्राम टिपिकल टाक में मुख़्तलिफ़ कैरेक्टर घुराईंदा आहियूं, मुख़्तलिफ़ किरदार हूंदा आहिनि जेके पाण ॻाल्हाईंदा आहिनि पंहिंजे बारे में। असां हुन कुझु सुवाल पुछंदा आहियूं ऐं तव्हांखे वधीक मज़ो थो अचे, तव्हां इंजॉय कयो था। तव्हांजी पसंदि ॾिसंदे असां हिन प्रोग्राम टिपिकल टाक में अॼु हिकिड़ो अहिड़ो कैरेक्टर घुरायो आहे, अहिड़ो किरदारु घुरायो आहे जेको सिंध जो हिकिड़ो अहम किरदारु आहे, जंहिंखां सवाइ ईअं सम्झो त सिंध अधूरी आहे। सिंध में अगरि उहा शख़्सियत न हुजे त सिंध में कुझु बि न हूंदो। जी हा, मुंहिंजो इशारो तव्हां यकीनन सम्झी विया हूंदव। असांजी सिंध में तव्हांखे घणे तइदाद में नज़र ईंदा रईस, भोतार, वॾेरा ऐं ॿिया केतिरा ई जेके असांजा अहम शख़्सियतूं आहिनि, बाअसर शख़्स, ज़मींदार। उन्हनि मां हिकिड़ो अॼु असां घुरायो आहे रईस पूज़त खान। रईस पूज़त खान तव्हांखे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। जी साईं, टिपिकल टाक में तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। जी शायदि सम्झ में नथो अचे तव्हांखे, टिपिकल टाक प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। गोल मटोल साहब ज़िंदगी में पहिरियों दफ़ो कंहिं इज़त सां सलाम कयो आहे, तॾहिं मूंखे उहो रास न आयो। अच्छा, पहिरियां करे सम्झ में न आयो ॿ दफ़ा। प्रोग्राम शुरू थी चुको आहे। तव्हां बराए महिरबानी इहो सिगरेट न पीओ त सुठी ॻाल्हि आहे। पेमरा वारनि असांखे मना कयो आहे त सिगरेट नोशी न ॾेखारियो प्रोग्राम कंहिंमें बि। दुखियल आहे? दुखियल त न आहे। पोइ पेमरा वारा छा ते इतराज़ कंदा? दुखियल हुजे न। सिगरेट त हथ में तव्हां छिकियो था एॾी ज़ोर सां जो अगरि दुखियल न बि हुजे तॾहिं बि धुओं निकिरे थो हिन में। अच्छा, पेमरा वारा इन ते इतराज़ कंदा जो सिगरेट हथ में आहे जेको बग़ैर दुखियल आहे। मुआशिरे ते ग़लति असर थो पए न। अच्छा, उहे जेके ड्रामा तव्हां भरियो था, चैनल वारा जेके बंदूकनि वारा ड्रामा हिक ॿिए खे माण्हू मारनि था, उहो पेमरा वारा असरु न वठंदा, उहे बंदि न कराईंदा। भले जा सिंध जा माण्हू तबाह थियनि, उहे ड्रामा बंदि न थींदा बंदूकनि वारा। बाक़ी सिगरेट जेको ख़ाली आहे उन ते पेमरा वारा इतराज़ कंदा। हल ठीकु आहे, इतराज़ कंदा त असां रखूं था, पर हिकिड़ी कशड़ा मां ॾिसो, दुखियल न आहे पोइ बि तव्हांजो धुओं अचे थो हेॾे। सिगरेट तव्हां रखी छॾियो, ग़लति असरात वेंदा माण्हू। कूड़ो कूड़े जो पुटु, धुओं निकितो आहे त मतिलबु तव्हां छिकियो हेॾो ज़ोर सां जो दुखी वियो। रईस हल बाबा सिगरेट हे वियो। रईस पूज़त खान, तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां कंदा छा आहियो? मां धाड़ा हणंदो आहियां, चोरियूं कंदो आहियां। न मतिलबु कोई हूंदो न तव्हां बेवकूफ़ माण्हू, तोखे सॼी ख़बर आहे। जॾहिं मां रईस आहियां, रईस जो मतिलबु छा आहे त फ़ैसिला करणु, रिआया हुजे जंहिंजी, माण्हू हुजनि कढ। असांजूं पंहिंजूं ज़मीनूं आहिनि, असांजा पंहिंजा जेको आहे सो बंगला आहिनि, असांजूं पंहिंजूं ओताकूं आहिनि, उन्हनि में असां वेहंदा आहियूं। बंगला किराए ते ॾिननि तव्हांजा, उन्हनि जो किरायो तव्हांखे मिलंदो आहे? ॻोठनि में केरु किराए ते वठंदो? कंहिंखे ताक़त आहे को रईस जो बंगलो वठे किराए ते? मतिलबु ज़रिए मुआश छा आहे? तव्हांजो बिज़नेस कोई हूंदो न। असांजो बिज़नेस इहो आहे, को कारो थींदो, को ॻाढ़ो थींदो, उनजो फ़ैसिलो थींदो। कंहिंजो खून थियो आहे, कंहिंजी चोरी थी आहे, कंहिंजो माण्हू अॻवा थियो आहे, उहे असां फ़ैसिला कंदा आहियूं। मतिलबु तव्हां हुन में जिरगा कंदा आहियो, हुन में मशीर हूंदा आहियो या तव्हां पाण सरपंच हूंदा आहियो, छा हूंदा आहियो? असां सरदार न आहियूं, वॾेरा न आहियूं, उहे अञा वॾा माण्हू आहिनि, भला माण्हू आहिनि, ऊचा माण्हू आहिनि। असां हू रईस, मशीर जेके फ़ैसिल में वेहंदा आहिनि। पोइ असां हक़ूं न हक़ूं, जीअं तव्हांजे वकील बिरादरी वारा माण्हू हक़ूं न हक़ूं, केस खटराइणो आहे त खटराइणो आहे, कंहिंखे हाराइणो आहे त हाराइणो आहे। न, हाणे हीअं बि न आहे साईं, वकील बिरादरी सभु ईअं न आहे। जी एन कुरैशी साहिबु तव्हां सुञाणो, उहो त जेको बि माशाल्लाह केस खयो अथई हुन हारायो ई आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। त पोइ असां वरी कहिड़ो खटियो आहे? तव्हां जेके जिरगा कंदा आहियो, जिरगनि ते त पाबंदी बि आहे। हाणे 2-3 ॾींहं अॻु में हिकिड़ो जिरगो थियो हुयो उहो ॿिनि बिरादरियुनि जे विच में। हाणे हुन इशू छा हुयो, सिर्फ़ु फ़ोन ते ॻाल्हाइण जे चकर में हुन ते 20 लख 21 लख ॾंड, 10-15 माण्हू होॾो मरी विया, 10-15 माण्हू होॾो। इहो छा हूंदो आहे त खून बहा में हेतिरा पैसा हेतिरा में खूननि में विया, हेतिरा हिननि में विया, कहिड़ो सिस्टम? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हाणे कोर्ट में जॾहिं माण्हू वेंदो त कोर्ट जी आहे छिक ताण वॾी, 6 महीना थी वेंदा, साल थी वेंदा, ऐं कंहिं बि माण्हू खे अॼु ताईं फांसी आई आहे?
भली जा 100 खून करे पर कोर्ट में उनखे फांसी न ईंदी। या त NGOs वारा जेके बीही रहंदा हड़तालूं कंदा, पर असां वटि इहो अथसि खून कयईं, खून जो बदिलो खून अथसि। अच्छा, जंहिंजो खून थियो आहे असां हुनखे सपोर्ट कंदासीं, वञी 2 माण्हू मारे अचेसि, तुंहिंजो हिकु मारे थो 2 माण्हू मारे त ख़बर पएसि। उन में तव्हां हथियार बि उन्हनि खे फराहम कंदा आहियो? हथियार सां उन्हनि जो हक़ु आहे न। हिकिड़ो माण्हू मारे थो जेको, उहो भली जा मारे अची, हिकिड़ो मिसकीन आहे, ग़रीब आहे, फ़र्ज़ु कयो हाणे असां पंहिंजा ॾाढा मुड़ुस ॾाढा तयारु कया आहिनि। अच्छा, हाणे हिकिड़ो हजम हो, उनजी अची भाउ खे वेठे हमरा हिकिड़ो मारी वियो, ॾाढी दर जो माण्हू हो। मूं वटि आया फ़ैसिलो जे लाइ, मां चयो फ़ैसिलो पोइ थींदो, पहिरियां मारे अचो हुनजा 2 माण्हू, बराबरि त थिए न। या हुन अॻिराई कई आहे त हुनजो ॾंडु त हुनखे मिले न। इहो थियो ॻुझ में फ़ैसिलो, हिकिड़ी दर वारो। पोइ हुनखे मां हथियार बि ॾिनमि, पैसा पंहिंजा वरिता। पंहिंजी फीस बि हूंदी आहे तव्हांजी? फीस हूंदी आहे असांजी। फ़र्ज़ु कर कंहिं सरदार ॾे वञिणो आहे, कंहिं वॾे जेको आहे सो रईस ॾे वञिणो आहे, MLA MP ॾे वञिणो आहे, त हुन धुर खे गाॾी कराइणी आहे असांजे लाइ, टैक्सी। पर टैक्सी हुजे माना वॾी किरोला या जेको आहे सो AC त घटि में घटि हुजे कार में। अच्छा, तव्हां पाण हाणे कहिड़ी गाॾी में आहियो? मां त हाणे तमामु वॾी गाॾी में आयो आहियां। अच्छा दादा, तव्हां वॾियूं गाॾियूं ॾिठियूं आहिनि? मां अक्सर रईस भोतार जेके वॾेरा हूंदा आहिनि, मशीर या सरपंच वॾी गाॾियुनि में ईंदा आहिनि, 1 करोड़ 1.5 करोड़ जी गाॾी हूंदी आहे उन्हनि। अलाह जी महिरबानी। इहे सभु उन्हनि फ़ैसिलनि मां ई कमाईंदा? फ़ैसिलनि मां ई। ॾिसो न, हाणे हिकिड़ी धुर ते असां ॾंडु रखूं था 20 लख रुपया। अच्छा, हाणे 20 लख त हुनजो हमरा न पियो लहे न, हुनजो हमरा 2 लखे जो, 2 लख जी जॻह ते असां हुनखे 4 लख ॾिनासीं। बाक़ी बचा घणा 20 न 16 मां सरदार आहे, पुलिस आहे, पोइ रईस, मशीर। मतिलबु पुलिस जी बि सरपरस्ती कंदा आहियो तव्हां या पुलिस तव्हांजी सरपरस्ती कंदी आहे? पुलिस हिकु ई आहे न असांजो। पुलिस वारा बि असांजा पंहिंजा भाइर आहिनि। में तव्हां इजरगा बि कयो था आहियो? अक्सर मां त इहे इजरगा बि ॾिठा जो पुलिस ते बि ॾंड हया आहिनि तव्हां। पुलिस हाणे हिकिड़ो DSP साहिबु, उहो मां पाण मशीर हुउमि हुन में। अच्छा, DSP साहिब ते खून जो ॾंडु, हालांकि चोर हो उहो, उहो त धाड़ियल हुयो, धाड़ियल पुलिस मारियो। धाड़ियल पुलिस मारियो, पर DSP त लोकल हो न, उन इलाइक़े जो हो न। DSP काॾे वेंदो, हुनजा मिट काॾे वेंदा। पोइ ॾंडु विधोसीं, फ़ैसिलो तक़रीबन 10 लख खनि हुनजे मथां ॾंडु विधोसीं। DSP ते 10 लख। हाणे त मरे पुलिस जी मां त केरु माण्हू मारे, हक़ो नाको मारणो न आहे। चोर जो ॾंडु असां वटि वधीक आहे। चोर मरी वियो कंहिं चोरी कंदे त उनजो ॾंडु वधीक थिए थो। हा, भाॻियो मरी वियो त माना उहो त ख़बर न पवंदी केरु मारे वियो, उनजो को न आहे जेको आहे फ़ैसिलो या दाद फ़रियाद। बाक़ी चोर मरंदो त उनजो असां फ़ैसिलो कंदा आहियूं। वॾी ॻाल्हि आहे साईं। अच्छा, तव्हां जे ॻोठ में इहो ॾिठो वियो आहे, असां घणा ई ॻोठ ॾिठा आहिनि जंहिंमें वॾेरा ख़ासि करे स्कूल बंदि कराए छॾींदा आहिनि, ठाराईंदा बि पंहिंजे हथ सां, ज़मीन ई पाण ॾींदा, जॾहिं ठही तयारु थींदो त उते या पंहिंजो माल ॿधी छॾींदा, मेंहूं ॿधियूं पियूं आहिनि या गॾह ॿधा पिया आहिनि या अन्न रखाए छॾींदा। ईअं छो कंदा आहियो? तालीम खे छो था ईअं तव्हां तबाह? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेकी हुकूमत ईंदी आहे, ॼण मुंहिंजो ॻोठु आहे पंहिंजो, उन में जेकी हुकूमत ईंदी आहे मां उन खां हिकिड़ो स्कूल वठंदो आहियां। अच्छा, हिन वक़्तु ताईं अलाह जी महिरबानी सां 7 खनि स्कूल आहिनि मुंहिंजे ॻोठ में। माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। जंहिंमें हलनि घणा था? घणा? 2। बाक़ी 5 स्कूल बंदि? हिकु गर्ल्स, हिकिड़ो बॉइज़, माना 2 स्कूल हलनि था। बाक़ी जेके स्कूल आहिनि 5, उहे हिकिड़ो मां पंहिंजे सौट खे ॾिनो आहे उताक जे लाइ, हिकिड़ो मुंहिंजो जेको आहे सो आहे पंहिंजो भाणे जो बि थिए उन्हनि खे ॾिनो आहे, 2 स्कूल मां पंहिंजे लाइ रखिया आहिनि। हिकिड़ो जेको स्कूल आहे उन में असां भाण भाण विझंदा आहियूं। वॾो फ़ख़्रु सां न ॿुधायो इहो तव्हां। हा, छो जो हाणे ॾिसो त हुकूमत ॿियो कहिड़ो कमु वठूं? वधि में वधि रोड वठी था सघूं। हा, पढ़ियल असां आहियूं कोन, नौकिरी वठूं न। न उहो तव्हां गर्ल्स चयो त मां सम्झी वियुमि तव्हां केतिरो पढ़ियल आहे। हा, त पोइ असां इहे स्कूल था वठूं। स्कूल में हिकिड़ी इमारत आहे, बिल्डिंग ठही ठुकी मिले थी, इंजीनियर अचनि था, ठीका बि असां पाण था खणूं। अच्छा, ॿिए खे ज़रूरत न आहे हुते, ठीका बि पाण खणो? ठीका आहे पंहिंजा पाण, हे नक्शो आहे हिन ते ठाहिणो आहे। छो जो असां रईस बि आहियूं, मशीर बि आहियूं। मां वॾे वॾे सरदारनि सां बलूचिस्तान ताईं, हेॾे जेको आहे सो डेरा गाज़ी खान ताईं, हेॾे जेको आहे सो फ़ैसिला कया आहिनि। स्कूल बंदि कराइणी आहे, तव्हां सिंध सां सॼणाइप था कयो? साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, स्कूल त खुलियल आहिनि न, 2 त खुलियल आहिनि न। बाक़ी हिकिड़े नंढे ॻोठ में जेकॾहिं 6-7 स्कूल आहिनि, सभई त न हलंदा न। ॿार जेतिरा हूंदा उन 2 में पढ़ंदा। नाज़रीन, टिपिकल टॉक में वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था ब्रेक खां पोइ ऐं रईस पूज़त खान खां अञा कुझु वधीक ॻाल्हियूं पुछूं था। मिलूं था ब्रेक।